शहदादकोट समेत गिरदोनवा में एक तो मीठे पानी से शहरी महरूम हैं, तो दूसरी तरफ शहर में चारों तरफ गंदगी के ढेर ने शहरियों को मुख्तलिफ बीमारियों में मुब्तला कर दिया है। जबकि करोड़ों रुपए की बजट के बावजूद शहरी फिर भी हर बुनियादी सहूलियात से महरूम हैं। शहदादकोट जी बदकिस्मती इहा आहे त शहदादकोट सालनि खां वठी जागीरदारनि वॾेरनि सरदारनि ऐं भोतारनि जे जेको आहे सो कब्ज़े हेठि आहे। नतीजनि शहर समूरे जो समूरो माना भोगनाउनि जो शिकार आहे। कॾहिं MP ऐं नादर मक्सी जे माना हुन करप्शन जो शिकार थियूं पिया त कॾहिं वरी चेयरमैन जी सूरत में यार मोहम्मद सुमरे जे हुननि करप्शन जो शिकार थियूं पिया। शहदादकोट शहर बुनियादी तौर ते समूरनि सहूलियतुनि खां महरूम आहे, पर ख़ासि करे हिननि ॾींहंनि में समूरे जा समूरा शहर जा रोड जेके आहिनि उहे तव्हां पंहिंजे माना कैमरा जी अखि सां जेकॾहिं उन्हनि खे रिकॉर्ड कंदव त समूरे जा समूरा रोड गंदे पाणी सां भरिया पिया आहिनि। उनखां अलावा शहर जे अंदरि वाटर सप्लाई जे पाणी जी जेका आहे उहा तमामु शदीद खोट आहे। म्यूनसिपल चेयरमैन इन्हनि मामलनि खे माना ॿुधी अणॿुधी करे छॾे थो, को बि हिन सां ॻाल्हाए थो त हे घटि उन्हनि खे जेको आहे धमकाए ऐं उन्हनि जे आवाज़ खे दॿाइण जी कोशिशि करे थो। त मां सम्झां थो थोरो पंहिंजे अकुल में दुरुस्तगी आणे त शहदादकोट शहर जेको आहे सियासी माण्हुनि जो शहर आहे। हिन शहर वॾे खां वॾा देव सियासी माण्हुनि दसिया आहिनि। हिकिड़े ॾींहं जी बारिश जो पाणी जेका अॻिले छंछर ते पई उन जो पाणी अञा ख़तमु न थियो त वरी कल्ह की नंढड़ी बरसाति जो बि पाणी नज़र अचे थो त खोड़ हंधनि ते माना पाणी बीठल आहे। हाणे इन मां ज़ाहिर आहे त चेयरमैन जी दिलचस्पी कान्हे हिन शहर सां, हुननि जो को पंहिंजो ई ज़ाती मुफ़ादनि खे लॻा पिया आहिनि। शहर सां, शहर जे सफ़ाई सुथराई सां हिननि जो को तालुक़ु ई नथो लॻे। उनखां अलावा अहिड़ी शदीद गर्मियुनि में ऐं हीउ ऊन्हारो तारीख़ी ऊन्हारो थियो आहे जेको काफ़ी सालनि जो रिकॉर्ड टोड़े थिए, इंतिहाई शदीद गर्मी आहे। उन में वरी वाटर सप्लाई जो पाणी बि कोन थो अचे। हाणे अहिड़ियुनि गर्मियुनि में जॾहिं पाणी बि न हुजे ऐं शहर गंदगी जो ढेर हुजे त ज़िम्मेवार चेयरमैन ई थिए थो, ॿियो असां कंहिंखे ठाराईंदासीं। MP बि त असांजो नाल आहे, उन बि त इलाही सालनि खां वठी हिन शहर सां जेका माटली मां वारो सलूक कयो आहे उनजो त तमामु घणो असरु थियो आहे। जबकि वॉच न्यूज़ से बात करते हुए शहरियों का मजीद कहना था कि शहर और शहरियों की बदकिस्मती ये है कि कोई भी तालुका चेयरमैन के खिलाफ बात करता है तो उसे संगीन नताइज की धमकियां देते हैं और उसका मीडिया ट्रायल भी किया जाता है। कैमरा टीम के साथ गुलाम अली बरावई, वॉच TV, शहदादकोट।